बिन कासिम में खानगी इंजीनियरिंग कारखाने जे पोरियतुनि जो मुतालिबनि जी मइज़ा लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बिन कासिम जे स्टील मिल्स ज़ोन वेझो खानगी इंजीनियरिंग कारखाने जे सवे पोरियतुनि जो पघारूं न मिलण ऐं सालाना बोनस न मिलण ख़िलाफ़ मुख्य गेट आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरड़ो हयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ पोरियतुनि सुहेल अहमद, मोहम्मद साजिद ऐं ॿियनि चयो त असीं सालनि खां खानगी इंजीनियरिंग कारखाने में कम करे रहिया आहियूं। पोरियतुनि खां डेली वेजिस ते कम वरितो पियो वञे, पर सरकारी ऐलान मूजिब पघार 25,000 नथी ॾिनी वञे। हुननि चयो त ईद उल फितर वेझो ईंदे ई कारखाने इंतज़ामिया कारखाने खे खसारे में ॼाणाए असांजूं पघारूं ऐं सालाना बोनस रोके छॾियो आहे। एहतजाज करण ते असांजे 20 खां वधीक पोरियतुनि खे कारखाने मां निकाले ॾिनी वई आहे। हुन वस वारनि खां मुतालबो कयो त खानगी इंजीनियरिंग कारखाने जी इंतज़ामिया ख़िलाफ़ एक्शन खणी असांखे पघारूं जारी कयूं वञनि।